ओम शांति। हाणे सब बाबा खे याद कंदासीं। महात्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवंदा बाबा चवंदा कि हाणे मां आत्मा तव्हां आत्मा मां परमात्मा। परम पिता परमात्मा चए थो तव्हां भी आत्मा ई बिंदी आहियो, मां भी परमात्मा बिंदी में। त मूंखे यथार्थ विधि सां यादि कीअं करे सघंदा आहियो? मूंखे यादि करण लाइ खुद खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। तव्हां भी बिंदी, मां भी बिंदी। त बिंदु आत्मा, बिंदु परम पिता परमात्मा खे यादि करे, यही यथार्थ विधि आहे मूंखे यादि करण जी। एॾो समझ माण्हू मूंखे वॾो समझी करे वॾा वॾा लिंग ठाहे छॾिया। लेकिन मां त वॾो शक्तियुनि में आहियां, गुणनि में आहियां, ज्ञान में आहियां। लेकिन मुंहिंजो रूप ज्योतिर्बिंदु अति सूक्ष्म आहे। तॾहिं त भॻवान दिखाए में न ॾींदो आहे, न तव्हांजी आत्मा भी दिखाए में ॾिए थी। लेकिन आहे त बाबा चए खुद की आत्मा समझी मूंखे निराकार रूप में यादि करो। आत्मा नजर नथी अचे लेकिन शरीर जे अंदर आहे। वही परमात्मा भी नजर न ईंदो आहे लेकिन शरीर जे अंदर लेकिन उहा आहे मथे। असांजे शरीर जे अंदर न आहे, न ही उनखे कोई शारीरिक पंहिंजो शरीर। ये समझी आत्मा निराकार पंहिंजे शरीर में बुरकुटी जे विच में वेठी आहे लेकिन नजर नथी अचे। कोई परम पिता परमात्मा भी न सृष्टि जे रचयिता न सृष्टि ते आहे लेकिन उहा नजर न ईंदो। लेकिन उहा सृष्टि ते भी कॾहिं असांखे सृष्टि ते भी हेठि सृष्टि ते भी कॾहिं ईंदो आहे हिकु ई बार संगम युग ते। कलयुग जो सतयुग जे आदि जे विच जे संगम युग ते ही परमात्मा न सृष्टि ते अवतरित थींदो आहे। त उहो अवतरित थींदो हिकु शरीर में, ब्रह्मा जे तन में अची करे अवतरित थींदो। लेकिन वो उन शरीर में भी सदा न रहंदो। पंहिंजो ईंदो आहे, पंहिंजो ज्ञान ॾेई हली वेंदो। त भॻवान भी हिन सृष्टि ते ईंदो आहे लेकिन हिन संगम युग ते ही ईंदो आहे ऐं ब्रह्मा जे तन में ईंदो आहे। बाक़ी बाबा खे अगरि असां हिन समय यादि कंदासीं त बाबा असांजी मदद जे लाइ हिन समय अची सघंदा आहिनि। लेकिन हुनखे पंहिंजो शरीर न आहे। उहा हिन दुनिया में भी ब्रह्मा जे तन में ही ईंदो। त बाबा चवंदा कि हाणे खुद खे आत्मा समझी करे मूंखे निराकार रूप में यादि करो, तॾहिं ही मां तव्हांजी मदद करे सघंदमि डायरेक्ट। अगरि तव्हां मूंसां गॾु संबंध जोड़ो त हिकु थींदो आहे असां डायरेक्ट कंहिंसां संबंध जोड़ो, हिकु थींदो आहे कंहिंजे थ्रू जोड़ो। त डायरेक्ट सुठो आहे न। बाबा चए थो कि हाणे सदा मूंखे निराकार रूप में मथे यादि करो। तो बाबा चवंदा कि हाणे न स्व इच्छा सां दृढ़ संकल्प सां पंहिंजी कमी कमजोरी मूंखे ॾेई छॾो। तव्हांजे जीवन में जो भी कमी कमजोरी आहे न, भई तव्हां कचिरो रखी छा कंदव? तव्हां वटि जो भी कचिरो आहे, सम्झो घर में कचिरो आहे, कुझु ख़राब चीज आहे, त रखी करे छा कंदव? रखंदव? अगरि तव्हांखे कचिरो नज़र अचे घर में त रखंदव? हुनखे साफ़ सफ़ाई या खुदि कंदव या ॿियनि खां कराईंदव? उहे बाबा भी चए थो कि पंहिंजे जीवन में ये काम क्रोध लोभ मोह अहंकार रूपी कचिरो रखी करे छा कंदव? त कई ॿारनि खे न चईंदा न क्रोध त करणो पवंदो, लोभ त रखणो पवंदो, जबकि पतो आहे ये विकार बुरायूं बुरो आहे लेकिन छॾंदा न आहे। चईंदा न थोरो त
हथ हलाइणो ई पवंदो, थोरो त हथ हलाइणो ई पवंदो, न त कंट्रोल कीअं थींदो। त माण्हू ॾिसो बुरी बुरी चीजनि खे अॼु माण्हू कचिरो नथो रखे घर में, लेकिन ये आत्मा में अंदर जो विकार बुराइयूं आहिनि, दुख जी ॻाल्हियूं आहिनि, कंहिंखे चओ पुराणी ॻाल्हियूं भुलिजी वञे त चईंदा ईअं कीअं भुलिजूं, हुन सां बुरो कई त असां बि जेसिताईं मन सां बुरो न कंदासीं भुलिजंदासीं कीअं। जेसिताईं असां बदिलो न वठंदासीं असां ॻाल्हि खे भुलिजी कीअं सघंदा, ईअं थोरी थींदो आहे। कंहिंखे चओ ठीकु आहे थियो थियो छॾो, लेकिन छॾंदा ई न आहिनि, ॻाल्हि खे भुलिजंदा ई न आहिनि, सोचे सोचे हुनखे वॾो करे हिक ॿिए जा दुश्मन ठही वेंदा आहिनि। त जॾहिं समय ईंदो आहे त बदिलो वठो। त परमात्मा चए त ॾिसो हिन समय मनुष्य ख़ुदि जी रक्षा नथो करे सघे, करणु चाहे थो, अॼु मनुष्य ख़ुदि जी रक्षा करण ई नथो चाहे। भगवान खे चए थो हे भगवान असांजी रक्षा कर, लेकिन भगवान असांजी रक्षा कीअं करे सघंदो, कॾहिं करे सघंदो, जॾहिं असां हुनजे चए ते हलूं। अॼु ॿार ग़लति राह ते हले थो, अॼु ॿार ग़लति राह ते हले थो, तव्हां हुनखे चओ था ईअं न कर, इहे तुंहिंजे नुक़सान जी तुंहिंजो नुक़सान थींदी। ॿार मञे ई नथो, ॿुधे ई नथो, सम्झे ई नथो, त उहो स्वयं जी स्वयं रक्षा करण ई न चाहींदो आहे न, त असां छा करे सघंदा। त माउ पीउ केतिरो बि चाहे हुनजी रक्षा करे सघंदो, हुनजी मदद करे सघंदो, त उहे भगवान बि त असांखे ईअं ई थो चए न। भगवान स्वयं हिन सृष्टि ते अची करे चए थो ॿार विकार बुराइनि खे छॾो, पुराणे दुख जी ॻाल्हियुनि खे छॾो, पर चिंतन करणु छॾो, पर दर्शन छॾो, हिक ॿिए खे ॾिसणु छॾो, हिक ॿिए जी बुराइयूं कमी कमज़ोरी ॾिसणु छॾो, हिक ॿिए जे लाइ सुठो सोचो, जीवन में शांत रहो, बुरी ॻाल्हियूं न ॾिसो, न ॿुधो, न करो। त परमात्मा जी ॻाल्हियूं कोई ॿुधंदे हुए सुठो सुठो चईंदे हुए लेकिन मञे नथो, त ऐं चए थो असांजी रक्षा करो, असांजी मदद करो, त भगवान कीअं करे सघंदो। अॼु माण्हू भगवान खे चए थो असांजे मथां दया कर, लेकिन दया भाव भगवान चए थो दया ख़ुदि जे मथां ख़ुदि ई करो, मां न कंदमि। टाइम सदा पंहिंजो नियम अनुसार हर कर्म करो, पंहिंजे जीवन में सुख शांति रखो, इच्छा न रखो। इच्छा रखी करे माण्हू सुठो ठही सघंदो, कॾहिं पंहिंजी इच्छा पूरी करण लाइ माण्हुनि खे केॾो बुरो कमु, ख़ासि करे हिन कलयुगी दुनिया में कोई माण्हू इच्छा रखी हुनखे उहा ॻाल्हि पूरी करण में केॾा बुरा कम बि करणा पवंदा आहिनि। त अहिड़ी इच्छा रखो ई छो, तंहिं करे बाबा चवनि था की हाणे असांखे इच्छा मात्र विद्या ठाहिणो। ऐं पर बाबा चए थो कोई बि अहिड़ो कमु न करो जेको परमात्मा जी श्रीमत जे विपरीत आहे। जीअं तव्हां ॿारनि खे चईंदा आहियो न, ॾिस तूं चयो न मञी त हीअं थी, अगरि तूं चयो मञे हा त हीअं न थी हा, त ॿारनि खे झटि था चओ, लेकिन भगवान असांखां वॾो उहो बि त असांखे सम्झाए थो, उहो असां सभिनि आत्माउनि जो पीउ आहे, उहो बि असांखे सम्झाए थो ॿार ईअं न करो न करो, त तव्हां करो था हिन में भगवान छा करे, पोइ भगवान असां ते दया कीअं कंदो, भगवान असांजी रक्षा कीअं कंदो। त बि बाबा चवंदो आहे कहिड़ो बि मनुष्य आत्मा हुजे, कहिड़ी बि आत्मा हुजे, त बि केॾा बि पाप कंदी हुजे, त बि भगवान त रहम दिल, क्षमा जो सागर, दया जो सागर आहे न, त बि सभु कुझु भुलिजी करे उन्हनि ते दया कंदो, उन्हनि खे क्षमा कंदो आहे। त बाबा चवनि था की हाणे जीवन में स्व इच्छा सां दृढ़ संकल्प द्वारा पंहिंजी सभु कमी कमज़ोरियुनि खे ॾेई छॾो। स्व इच्छा, ख़ुदि जी इच्छा सां ऐं पको मन सां। ॾिसो कोई कंहिंखे कमु करणो हूंदो आहे न पके मन सां, त उहो कंहिंखे बि न ॾिसंदो आहे, कंहिंजी बि न ॿुधंदो आहे, हुनखे करणो अथसि उहो करे ई ॾींदो। त ईअं ई परमात्मा असांखे चए थो पंहिंजी बुराइयूं कमी कमज़ोरी ख़तम करण में इच्छा रखो, इहे इच्छा रखो।
भगवान से ये प्रार्थना न करो मुझे सुख शांति जी, पंहिंजे अंदर ये इच्छा रखो, पंहिंजे अंदर यो संकल्प करो कि मां आत्मा सब विकार बुराइन से मुक्त थी वञा, मां परमात्मा बाप जी संतान, मुझे आत्मा जो हर संकल्प, हर बोल, हर कर्म, मुझी बुद्धि, मुझे संस्कार बाबा जेड़ा थी वञे। ये परमात्मा बाप सोचदो आहे वो मां आत्मा सोचण लगी आहियां। ये परमात्मा बाप जी बुद्धि कम कंदी आहे वो मुझे आत्मा जी भी बुद्धि कम करे। जे परमात्मा बाप जी संस्कार आहिनि ओड़ा ही मुंहिंजा संस्कार थी वञे। ये इच्छा रखो, बाकी ये करो मुंह वटि ये थे ये थी, वो तो तॾहिं ईंदो जिन समय सब गुण शक्तियूं समझूंगी। अगर असां ये इच्छा रखंदासीं मूं वटि भगवान जहिड़ा गुण संस्कार शक्तियूं ज्ञान अची वञे, मां भगवान जो ॿार भगवान जहिड़ो ठही वञा। भगवान तो न थी सकता है, असांजे अंदर भगवान न थी सकता, लेकिन छोजी परमात्मा असांजो पीउ आहे न, भगवान असांजी आत्मा जो पीउ आहे, त असां आत्मा में पाण जहिड़ा गुण संस्कार भरे सघंदो। वो कॾहिं जॾहिं असांजी इच्छा हूंदी, जॾहिं असांजी इच्छा हूंदी कि हा मां भी सदा जीवन में शांत रवां, सुखी रवां, कंहिंखे दुख न ॾियां, कंहिंखां दुख न वठां। अरे माण्हुनि जी ये इच्छा रखे ई नथो, इच्छा रखे ऐं पोइ हुन अनुसार हले भी। अॼु माण्हू अगरि सोचे मां इच्छा ही रखे मां डॉक्टर ठवां, लेकिन हुन रीति पढ़ाई न करे, हुन रीति कम न करे, त माण्हू चवंदा न हीअ थोड़ी डॉक्टर ठहिबो। असां इच्छा रखूं त मां जीवन में सुख शांति सां रहां, असांखे ओड़ा कर्म भी त करणा पवंदा, असांखे ओड़ी सोच भी रखणी पवंदी, ओड़ा बोल भी रखना पवंदा, ओड़ा कर्म भी करणा पवंदा, जिससे असांजे जीवन में सुख शांति थे। माण्हू भगवान खे प्रार्थना तो करे, हे भगवान मूंखे सुख दे, शांति दे, मुझे दया कर, लेकिन स्वयं अहिड़ा कम तो करे जो जीवन में अशांति, लड़ाई झगड़ो, दुख, पाप अहिड़ा कम कंदो त भगवान अहिड़ी आत्मा ते दया हुनजी रक्षा कीअं कंदो ॿुधाए। त कर चइण ॾियो, करण ॾियो, परिणाम जेको असां चाहींदा आहियूं उहो थोड़ी निकिरंदो। असां चाहियूं था कि मां सॼो ॾींहुं शांत रहां, मां सॼो ॾींहुं ख़ुशि रहां, त मूंखे सॼो ॾींहुं उहे ई पंहिंजी सोच बोल कर्म रखणा आहिनि, मूंखे उहे ई कम करणा आहिनि ताकि मां अॼु माण्हू चए थो मां व्रत रखां, मां व्रत रखां त हुनखे सुबुह खां कुझु न खाइणो पवंदो, तो सॼो ॾींहुं हुनखे ध्यानु रहंदो अथसि न, त साम्हूं कोई रोटी भी खाए या कोई हुनखे बुख भी लगे त हुनखे बुद्धि में यादि रहंदो अथसि कि मुंहिंजो व्रत आहे अॼु, त न खाईंदो। भले बुख लगे थी त कुझु न कुझु जेको पाणी पीअण जो ऐं करण जो खाई पी छॾंदो, लेकिन रोटी थोड़ी खाईंदो। उहे ॾिसो, अगरि तव्हां सोचो मां अॼु सॼो ॾींहुं क्रोध न कंदमि, पोइ केतिरो भी वॾी ॻाल्हि थी वञे, तव्हांखे क्रोध ॾियारण ते निमित थी वञे, लेकिन तव्हांजो व्रत आहे, तव्हां अॼु खां क्रोध भगवान खे ॾेई छॾियो। माण्हू बुख पंहिंजे शरीर खे रोटी न ॾियण जो व्रत रखे थो, उहो यादि रहे थो, और जबकि भगवान से ईंदा ये भी पाप था करो, शरीर के भोजन न ॾींदा तो ये भी पाप था करो न। भगवान थोड़ी तो चए शरीर के तंग करे त चओ मुंहिंजी इच्छा पूरी कर। त माण्हू ॾिसो, अगरि असां सोचो मां सॼो ॾींहुं शांत रहंदमि त मूंखे सॼो ॾींहुं यादि रहणो खपे कि मूंखे सॼो ॾींहुं शांत रहणो आहे। अगरि मां जरा सी भी अशांत थियमि त मां भगवान सां जो प्रॉमिस कयो आहे, जो संकल्प कयो आहे, वो टुटी वेंदो। सभिनि खां वॾो पाप त इहो थी वियो न। ॿिए सां माण्हू सोचियो असां रोटी न खाइण जो व्रत रखियो, मां थोरो सो खाई छॾियो त हाणे मूंखे पाप पवंदो। भगवान हिकु त चए नथो कि तव्हां रोटी न खायो, ॿियो तव्हां नथा खायो, पंहिंजी मर्ज़ी सां तव्हां व्रत जप तप तीर्थ था करो,
पोइ कुछ खाई पी था छॾो, पोइ उल्टो भगवान जे नाम सां चवनि था कि हाणे मूंखे भगवान सजा ॾींदो, मां व्रत तोड़े छॾियो। लेकिन भगवान त चए थो तव्हां इहो व्रत रखो, क्रोध न करण जो, लोभ न करण जो, अहंकार न करण जो, पर चिंतन पर दर्शन न करण जो, हेॾा वॾा जी ॻाल्हियूं हेॾे होॾे न फैलाइण जो व्रत रखो। ऐं सॼे ॾींहं में अगरि इहो व्रत टुटी पियो त तुरंत मूंखे ॿुधायो त अधु माफ़ थी वेंदो। इन जे कारण असांखे पाप ईंदो। असां सॼो ॾींहुं अगरि कंहिंजी बि ग्लानी कई हूंदी त तव्हांखे हुनजो पाप पईंदो ई, तव्हांखे हुनजी सजा मिलंदी ई। त व्रत रखी रोटी खाई छॾी, हुनजी थोड़ी सजा मिलंदी, वो त ॿियो सुठो कयो, शरीर खे तंग करण सां बचाए छॾियो। त इहे सभु मनुष्यनि इहे जेका नियम कढिया आहिनि, हिनजे कारण ॾिसो दुनिया में केॾा माण्हू यथार्थ व्रत सां दूर था थी वञनि। व्रत रखणो आहे इहो असांखे कि असां विकार बुराइनि सां मुक्त रहूं, ऐं व्रत रखनि था उहा। त बाबा हाणे चवनि था कि स्व इच्छा सां, दृढ़ संकल्प सां असांजे अंदर जो भी विकार बुराई है ना, जो भी कमी कमजोरी आहे, अॼु उहा खत्म करणी ही है। त रोज रोज ये पंहिंजे अंदर चेक करे भगवान खे ॾींदा वेंदव, बाबा खे ॾींदा वेंदव, त असां जल्दी जल्दी असां में सुठा गुण, सुठा संस्कार सां बाप तमाम थींदा वेंदा। माण्हू चवंदा आहिनि आत्मा सो परमात्मा, बाबा चवंदा आहिनि ॾिसो आत्मा सो परमात्मा त न थी सघंदी आहे, लेकिन आत्मा परमात्मा जहिड़ा गुण संस्कार धारण करे परमात्मा समान थी सघंदी। भई कंहिं माण्हू खे चवंदा आहिनि न कंहिंजा कर्म सुठा हूंदा आहिनि, सभिनि जो भलो कंदा आहिनि, त माण्हू चवंदा आहिनि इहे त जहिड़ो भगवान आहे, इहे त जीअं देवता आहे। ईअं थोड़ी चवंदा आहिनि इहे देवता आहे, इहे भगवान आहे, इहे चवंदा भगवान जहिड़ो आहे। त असां भगवान जहिड़ा कर्म करे सभिनि खे सुख शांति ख़ुशी ॾेई करे भगवान जहिड़ा ठही सघंदा आहियूं, लेकिन भगवान न ठही सघंदा आहियूं, छोकी भगवान उहो हूंदो आहे जेके पंहिंजो शरीर ई न हुजे। बाबा चवनि था कि जीवन में न साक्षी थी करे, न्यारो थी करे हर खेल ॾिसो, साम्हूं वारो ॿ माण्हू कीअं पाट वॼाइनि था, त उनखे अगरि असांजो मतिलब ई न आहे उन ॿिन्हिनि जे पाट में, त असां उनखे साक्षी थी करे ॾिसंदासीं, उन्हनि खे उन्हनि जे प्रति सुठो सोचंदासीं त ॾिसण में मज़ो। भई ॾिसो टीवी में ॿ माण्हू लड़नि था, त असां छा कंदासीं, हुननि जी लड़ाई बचाइण वञी सघंदा आहियो? तव्हां बसि ईअं सोचंदव अरे हिन वीचारा हेॾा सुठा आहिनि, इहे लड़ाई झगड़ो करणु बंदि करे छॾियो। सोचंदा आहिनि कई माण्हू टीवी में कोई अहिड़ो सीन ईंदो न, त सोचंदा आहिनि अरे हिननि जी लड़ाई बंदि थी वञे। त हीअं असांखे जीवन में बि आहे न, हर हिक जो पार्ट ॾिसंदे हुए समझो कोई तव्हांखे कंहिंजे बारे में ॿुधाए थो फलानी अहिड़ी आहे, फलानो अहिड़ो आहे, फलानी अहिड़ी आहे, हाणे हुन ॿिन्हिनि जो हिसाब किताब असां छो विच में पऊं? असां चईंदासीं, असां सोचंदासीं असांखे न फलानी जी बुराई करणी आहे, न जंहिंसां जेकी ॿुधाए थी न हुनजी बुराई करणी आहे। असांखे सोचणो आहे भई ॿिन्हिनि जो भलो थिए, भई ठही करे हलनि, भई सुख शांति सां। इहो ई साक्षीपन थींदो आहे। अगरि असां हुन ॿिन्हिनि जी लड़ाई में इन्वॉल्व थी वियासीं ऐं सोचंदासीं हीअ ख़राब, हीअ ख़राब, हीअ ख़राब, त असांजो बि हुन सां हिसाब किताब थी वेंदो आहे। बाबा चए तंहिंजे करे बाबा चवनि था साक्षी जी करे हर हिक जो खेल ॾिसंदा रहो, जीवन में जो हुनजो पार्ट आहे न उहो ॾिसंदा रहो त ॾाढो मज़ो ईंदो। हिन सां असां माण्हू आत्माउनि जी मदद बि करे सघंदा आहियूं। ॿियो बाबा अॼु चवनि था कि आत्मा न ॾाढी ई नंढी आहे, ॾाढी ई सूक्ष्म आहे। आत्मा इन अखियुनि सां नज़र न अची सघंदी आहे, ऐं हिकु नंढी सी आत्मा में ॾिसो 84 जन्मनि जो पाठ आहे भरियल आहे। केॾी वॾी कुदरत आहे न, कंहिंजी आत्मा में 84 जन्मनि जो पाठ आहे, कंहिंमें 80, कंहिंमें 70, कंहिंमें 60, कंहिंमें हिकु जन्म जो बि पाठ भरियल आहे। लेकिन हर आत्मा में
पाठ भरल आहे। परमात्मा की आत्मा में भी ज्ञान ॾियण जो पाठ भरल आहे। हिन दुनिया खे स्वर्ग ठाहिण जो पाठ भरल आहे। हर हिक आत्मा में पाठ भरल ई आहे। त अगर सही समझी वञो कि हिन आत्मा जो ड्रामा में अहिड़ो ई पाठ आहे त असां हुन सां ओड़ो ई रीति हलूं। जेके जहिड़ो कमु हूंदो अगर तव्हां हुन सां हुन रीति न हलंदा त तव्हांखे हुन माण्हू जी वैल्यू न पतो पवंदी। तव्हांखे लॻंदो ही त फालतू माण्हू आहे, सम्झो कोई नल वारो आहे। हाणे नल वारे खे नल ई ठीकु करणु ईंदो, हुनखे ॿियो कोई हुनखे लाइट ठीकु करणु नथी अचे, हुनखे ॿियो कोई कमु नथो अचे। तव्हां चईंदा हुन लाइट ठीकु करणी आहे त हुनखे अचे ई न। तव्हांजे आसपास में जेका बि माण्हू आहिनि हुननि में जो विशेषता आहे न उहो ॾिसी करे हुननि सां कमु करो। अगरि तव्हां हुनखे चओ त इहो कर लेकिन हुनखे हुन कम में अकुल ई न आहे, सम्झ ई न आहे, हुनखे उहो कमु करण जो इंट्रस्ट ई न आहे त छा थींदो हिन सां? घर में रोज़ रोज़ लड़ाई झगड़ो किथे थींदो रहे। तो बाबा चवनि था कि ॾिसो हर हिक आत्मा जो पंहिंजो पंहिंजो, हर हिक आत्मा में पंहिंजो पंहिंजो पाठ भरियल आहे। असांखे इहा ॻाल्हि सम्झी करे कल्ह बि बाबा चई न जीवन में अगरि तव्हां हर्षित रहियो आहे असांखे इहा सम्झी करे हलणो आहे कि हर हिक आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पाठ आहे। हर हिक आत्मा में पंहिंजो पंहिंजो पाठ पहिरों खां ई भरियल आहे। बाबा कुछ भी न करे सकता है, वो आत्मा पंहिंजे पाठ जे वश आहे। कॾहिं कॾहिं कोई आत्मायूं परवश थी वेंदियूं आहिनि, ॿियनि जे वश थी वेंदियूं। त अॼुकल्ह इहे दुनिया में ॾाढो थो हले, माण्हू हिक ॿिए सां मिलंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि त हुन जहिड़ो ॻाल्हाइण, ॾिसण, खाइण पीअण, कमु करणु लॻी वेंदा। ॾाढी जल्दी माण्हू न हिक ॿिए जी परवश था थी वञनि, हिक ॿिए जे वश था थी वञनि। हिन समय जा माण्हू गिरगिट वांगुरु पाठ था वॼनि। गिरगिट न हाणे कीअं थी वेंदो, हीअं बाबा चवनि था हिन समय जा माण्हू न गिरगिट वांगुरु पाठ था वॼनि। हाणे कहिड़ा पतो ई नथो पए माण्हुनि जो। साम्हूं वारो माण्हू मुंझी थो वञे त असांखे मुंझणो न आहे। तॾहिं त बाबा चए थो सदा मूंखे यादि करे हर कर्म कंदो न, हर हिक सां संबंध निभाईंदो त हुन आत्मा जो कुछ भी करे थी न हुनजो प्रभाव असांजे मथां न पवंदो। न त असां सोच में ई रहिजी वेंदा आहियूं, अरे मां हलां कीअं, हाणे थी चए हाणे सिर्फ़ु ॿार ई न, हिन समय सभी मनुष्य आत्मा नंढा वॾा हर हिक जो पाठ अहिड़ो थो थिए। इन करे सदा बाबा जी यादि में रही करे पाठ वॼायो त कंहिंजा कहिड़ा बि स्वभाव संस्कार हाणे कीअं सम्झो असां ते हुनजो प्रभाव न पवंदो। न त असांजी स्थिति हलचल में न ईंदी। छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान स्वेच्छा और दृढ़ संकल्प सां हिकु ॾेई करे पदम वठण वारा सतरि सुजान था। बाबा चवनि था चतुर सुजान ॿार न मिट्टी सां भरे हुए सुखा चावल ॾेई करे हिक जो पदम गुणा भाग्य ठाहे छॾिजे। मिट्टी सां भरल उहा सुखा चावल ॾेई करे हिक जो पदम गुणा ठाहे छॾिजे। सिर्फ चावल ॾींदा आहिनि ऐं रिटर्न में परमात्मा का सर्व शक्तियूं खजाना वठी मतलब तव्हां वटि जीवन में आई छा? अॼु माण्हू खे थोरो बि पैसो आहे न त खुदि खे ॾाढो वॾो थो सम्झे, लेकिन सत्युग में त भॻवान त अहिड़ी दुनिया थो ठाहे जंहिं दुनिया में माण्हुनि जा घर ई सोने हीरे जा ठहियल हूंदा। त बाबा चए थो तव्हां वटि जो भॻवान खे तव्हांजो धन न खपे,
बाबा भगवान चईंदो असांखे कि माण्हू त गुरुद्वारे मंदिर में वञी करे पैसा विझंदा आहिनि, लेकिन वो पैसा भी भगवान वटि थोड़ी वेंदा आहिनि, उहो त मंदिर पुजारी जेका भी माण्हू हूंदा आहिनि उहो बाटे करे खाईंदा आहिनि, उनजी मंदिर टिकाणनि जी सेवा कंदा आहिनि। लेकिन भगवान खे छा खपे? तव्हांजी बुराई। जे माण्हू नियम ठाहे वेठो न कि रोज जाॾे गुरुद्वारे मंदिर वेंदा त पैसा विझी ईंदा, अॼु खां इहे नियम ठाहियो कि मां जॾहिं भी भगवान खे यादि कंदमि न, रोज मां परमात्मा खे पंहिंजी हिक न हिक बुराई ॾींदमि, दृढ़ संकल्प सां हुनखे वापसि न वठंदमि वापसि। हिन जे बदिले परमात्मा असांखे सर्व शक्तियूं, सर्व गुण, सर्व प्राप्ति ॾेई छॾियो। बाबा चईंदा आहिनि कई ॿार आहे न पंहिंजा विकार बुराइयूं ॾींदा ई न, चईंदा आहिनि असांखे त असां में कोई बुराई न, असां ॾाढा सुठा आहियूं। लेकिन भगवान चईंदो आहे कि मां तव्हांजो पीउ आहियां, मां तव्हां सां जबरदस्ती वठी सघंदो आहियां उहो बुराई, लेकिन अगरि तव्हां ख़ुदि जी इच्छा सां ॾींदव न त तव्हांखे प्राप्ति थींदी। भई अंत में सजा खाई करे सभी आत्माउनि खे पंहिंजो विकार बुराई छॾे करे मथे हलणो ई आहे परम धाम में। लेकिन जेकी आत्मायूं हाणे ख़ुदि जी इच्छा सां विकार बुराई छॾंदा, उन्हनि खे प्राप्ति थींदी, उन्हनि खे स्वर्ग जो वरसो मिलंदो। त सच्चे दिल सां न रोज मुंहिंजी छा ग़लती आहे, मूं में छा बुराई आहे, मां छा ग़लति सोचियो कयो, उहो बाबा खे ॾेई छॾियो त सदा ही जीवन में तव्हांखे सर्व प्राप्ति थींदी रहंदी। स्लोगन आहे साक्षी ठही न्यारा थी करे हर खेल के ॾिसण वारा ही साक्षी दृष्टा आहिनि। साक्षी ठही न्यारा थी करे हर खेल के ॾिसण वारा ही साक्षी दृष्टा आहिनि। जीअं टीवी में सीन ॾिसंदा आहियो न, ये घर गृहस्थी में रहंदे हुए भी ॿिनि ॼणनि जो खेल ॾिसंदा रहो, परमात्मा खे यादि करे उन्हनि खे शुभ भावना ॾींदा रहो, तापे ही सभिनि जो कल्याण थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।